फर्स्ट ईयर में आहियां। सब खां पहिरियां खे पंहिंजे स्टाल ते भली कार चवां थी। अॼु मुंहिंजो टॉपिक आहे वायरस। वायरस जेको आहे लातिनी ॿोली विनोम मां वरितो आहे। विनोम जी माना आहे पॉइज़न। पॉइज़न माना ज़हर। 1892 धारे रशियन बायोलॉजिस्ट इन्वेस्की ॿुधायो त दरियाफ़्त कया वायरस। हिन जो उहो बि चवणो हुयो त जेकी वायरस जेके आहिनि उहे हिकु जानदार खां ॿिए जानदार ताईं पखिड़िबा आहिनि। ऐं वायरस जेका साइज़ हूंदी आहे वायरसनि जी उहा 20 nm हूंदी आहे। ऐं इहे न लिविंग थिंग्स में ॿधा वेंदा आहिनि ऐं न ई वरी नॉन लिविंग में। हिन खे सेल मेम्ब्रेन या साइटोप्लाज़म या न्यूक्लियस नाहे हूंदो। जेकी वायरस जेके आहिनि उहे DNA न्यूक्लिक एसिड DNA ऐं RNA जा ठहियल हूंदा आहिनि। ऐं इहे 24 मिंटनि में पंहिंजी जेका रिप्लिकेशन कंदा आहिनि उहा 24 मिंटनि में फुल करे वेंदा आहिनि। अच्छा, शाबाश, वेरी गुड।